अस्सलाम वालेकुम। मुझो नालो माशूक अली है। अवां मुझो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो। काफ़ी ॾींहं अॻु में वज़ीर आला सिंध पारां हैरानगी जो इज़हार कयो वियो त जेके कचे जा इलाइक़ा आहिनि जंहिंमें घोटकी आहे, शिकारपुर आहे, कंदकोट कशमोर आहे ऐं उन खां अलावा जैकोबाद जा इलाइक़ा आहिनि, इहे सभु जिते धाड़ेल राज आहे उते जेको आहे त हीउ आर्मी नुमा जेको आहे जेको आर्मी वटि असलो हुजणु घुरिजे उहो असलो उन्हनि ताईं केरु थो पहुचाए। मां पाण परेशान आहियां। सो वज़ीर आला सिंध खे मुबारकूं हुजनि त जेको आहे उन्हनि जी जेका गुज़ारत बणियल जेका ॻाल्हि हुई या उन्हनि जी जेका हैरानगी हुई गुज़िरियल राति उन तां पर्दो खॼी वियो ऐं उहा गुज़ारत भॼी पई। उहा गुज़ारत कीअं भॻी? गुज़िरियल राति देरि सां बलूचिस्तान मां जेको आहे त हथियारनि जी हिकु वॾी खेप हुई जेका सरकारी वीगो ऐं उन खां अलावा जेको आहे त पुलिस प्रोटोकॉल में खणी ईंदड़ जेका पुलिस जी इहा गाॾी ऐं उन खां पोइ जेको आहे जेका वीगो हुई उहा जैकोबाद जे बाईपास ते उतां जेको आहे त ड्यूटी कंदड़ जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि उन खे जेको आहे इतलाह ते रोके वरितो। रोकण खां बाद में जॾहिं उन गाॾी जी तलाशी वरिती वई उन गाॾी मां वॾो ख़तरनाक क़िस्म जो असलो जेको धाड़ेल हमेशह पंहिंजे वीडियोज़ में जेको आहे त लहराए लहराए तव्हांखे ॾेखारींदा आहिनि हवा में। असां वटि हिन क़िस्म जो असलो आहे ऐं जेको आहे त गोलियुनि जी हिकु वॾी खेप हुई ऐं जेको आहे हज़ारे गोलियूं जेको आहे उतां बरामद थियूं। ऐं उन खां पोइ जॾहिं इहा ॻाल्हि जेके आका आहिनि SSP DIG ऐं IG सिंध उन खां बाद में जेके वज़ीर आहिनि उन्हनि ताईं पहुती त गुज़िरियल राति खां वठी सिंध काबीना में थरथलो मची वियो ऐं क़यामत बर्पा थी वई। हाणे गाॾियूं त खोड़ पकड़बियूं आहिनि, हथियार बि पकड़बा आहिनि, धाड़ेल बि पकड़बा आहिनि ऐं पुलिस प्रोटोकॉल में बि हथियार ऐं जेको आहे त मनशियात हमेशह जेको आहे इहा रवायत आहे या खोड़ सारा मामलात आहिनि इहे थींदा रहिया आहिनि। पर राति छो क़यामत बर्पा थी? छो जो जेका सरकारी वीगो हुई ऐं पुलिस प्रोटोकॉल जी जेका गाॾी हुई उहा शिकारपुर मां घुरायो वियो। पुलिस प्रोटोकॉल जी गाॾी शिकारपुर सां लाॻापियल हुई, उतां खां आयल हुई ऐं उहा वीगो जेका हुई वीगो में हिकु बासर शख़्स बासर बार बार चवंदा आहिनि बाबुल खान भयो जेको सूबाई सलाहकार आहे ऐं उन साहब जे फर्ज़ंद जी अॻुवाणीअ में उहो पाण बलूचिस्तान मां जेको आहे त हथियारनि जी हिकु वॾी खेप खयूं जैकोबाद मां जेको आहे त क्रॉस करे पियो, जैकोबाद मां अचे पियो, बलूचिस्तान मां खणी जैकोबाद में पहुतो जिते पुलिस जेको आहे हिन खे गिरफ़्तार करे वरितो। जंहिंखां बाद में जॾहिं ख़बरूं तेज़ी सां फैलिजी वियूं उन खां पोइ जेको आहे त राति देरि सां जेको मामिलो थियो उहो अॼु मंझंदि ताईं जेको आहे जेको सोशल मीडिया ते बाहि वांगुरु हिकु फैलियल हुयो ऐं लोकल जेका मेन स्ट्रीम मीडिया आहे उहो बि जेको आहे त नालो खणण खां ॻाल्हि खवण खां करण खां लवाए रही हुई। छो जो असां वटि हिते हमेशह ज़ाहिरी मीडिया खे आज़ादु छॾियो वेंदो आहे पर हक़ीक़त में हिते मेन स्ट्रीम मीडिया जेका बि हुजे, सिंधी मीडिया हुजे, नेशनल मीडिया हुजे, उन्हनि जे जेका रिपोर्टर्स आहिनि उन्हनि खे ॻाल्हाइण जी आज़ादी कंहिं बि सूरत में कोन आहे। सो सोशल मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया मां किथां न किथां ख़बरूं लीक थियनि थियूं ऐं उन खां पोइ उहा ख़बर लीक थी बाहि वांगुरु पूरे मुल्क में जेको आहे फैलिजी वई आहे। गुज़िरियल राति जेका पुलिस कार्रवाई कई आहे, जेको स्क्वाड आहे ऐं जिन पकतो आहे उते जैकोबाद में जेको आहे त जेको स्पेशल स्क्वाड इंचार्ज आहे तारिक तरीन ऐं शफ़ात अवान ऐं शमसदीन ॾहर ऐं इन्हनि जी जेको अॻुवाणी में जेको आहे उते जेके इहा कार्रवाई थी आहे। इन खे गाॾियुनि खे जॾहिं पकड़ण खां बाद में जेको आला जेको हिन जा अफ़सरान आहिनि उन्हनि खे ॿुधायो वियो ऐं अॼु मंझंदि ताईं जा इतला इहे आहिनि त उन्हनि खे को एवॉर्ड या उन्हनि खे हुस्न कारकर्दगी ॾियणु या उन्हनि खे इनाम ॾियण जे बजाए सज़ा तौरु अॼु हुननि खे ज़िला बदर करे घोटकी जेको आहे त ट्रांसफ़र कयो वियो आहे। ही सिंध हुकूमत आहे, हे सिंध पुलिस आहे। IG सिंध तव्हांखे गुलाम नबी मेमन साहब तव्हांखे सोचणु घुरिजे त तव्हांजा पुलिस एहलकार जेके हूअं ई जेके उन्हनि जे मुंहं ते हिकिड़ी जेको आहे त दाग तौरु कारे तौरु इहा मलियल आहे त पुलिस धाड़ेलनि सां ॿिट बणियल आहे ऐं बेगुनाह माण्हुनि खे हाफ फ्राई फुल फ्राई करणु जेको आहे त हिननि जे कृत में शामिलु आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे त उहो दुनिया जो को बि बुरो कमु कोन आहे जेको मुबैना तौर ते पुलिस जे मथां इल्ज़ाम तौरु न लॻंदो हुजे। पर तव्हांखे मौक़ो हुयो पाण खां इहो दाग धोअण जो, तव्हांखे मौक़ो हुयो इहो पंहिंजे मथां इल्ज़ाम जेको लॻल हुयो इहो ख़तमु करण जो, पर अफ़सोस सद अफ़सोस तव्हां वांगारी बणिजी वांगारू थी करे गुज़िरियल राति जेका थियल कार्रवाई हुई उन खे जेको आहे स्टैंड वठी बीहण जे तव्हां उन्हनि ज़ालिमनि जे साम्हूं, उन्हनि जेको आहे त ॾोहारनि जे साम्हूं, उहे स्मगलरनि जे साम्हूं, मनशियात फरोशनि जे साम्हूं, धाड़ेलनि जी सपोर्ट कंदड़नि जे साम्हूं तव्हां गोॾा खोड़े छॾिया। पाण त गोॾा खोड़िया पर पाण सां गॾु सॼी पुलिस फोर्स खे बि गोॾा खोड़ाए छॾिया। उन जो मिसाल इहो आहे। ऐं सिर्फ़ु ॻाल्हि हिते न आहे, उन खां पोइ
राति 8 माण्हुनि जी गिरफ़्तारी कई वई। 8 माण्हुनि मां सवाइ बाबुल खान भयो जे पुट खे छॾे करे बाक़ी 7 माण्हुनि जे मथां FIR दाख़िल कई वई। उन सां गॾोगॾु जंहिंमें 3 पुलिस एहलकार 4 प्राइवेट माण्हू आहिनि ऐं उन सभिनि जे मथां FIR दाख़िल करे जेका पुलिस जेका वैन हुई, पुलिस जेका मोबाइल हुई, उन खे बि छॾियो वियो आहे ऐं बाबुल खान भयो जे पुट खे बि छॾियो वियो आहे। ऐं उन्हनि जेके पुलिस एहलकार या उन खां अलावा जेके प्राइवेट माण्हू आहिनि जंहिंजे मथां FIR दाख़िल थी आहे, इम्तियाज़ लाशारी आहे, ज़ाकिर भयो आहे, नबील भयो आहे, तौफ़ीक़ गुजर आहे ऐं ASI इम्तियाज़ भयो ऐं PC बकाउल्ला उन्नड़ आहे ऐं सनाउल्ला मंगड़हार ऐं उन 7 ॼणनि जे मथां FIR दाख़िल कई वई आहे। ऐं उन खां पोइ जेको हाणे ॾिसण जी ज़रूरत इहा आहे त सिंध में हिन वक़्तु जेको धाड़ेल कल्चर आहे, धाड़ेल राज आहे, उन जे पोयां हमेशह माण्हुनि खे हिकिड़े क़िस्म जो हैरान कंदड़ जेके हिकिड़े मामलात हुया त इन जी सरपरस्ती केरु थो करे। हाणे त इन में को बि शक कोन आहे त इन जी सरपरस्ती इन इलाइक़नि जा नवाब, इन इलाइक़नि जा सरदार, इन इलाइक़नि जा भूतार कंदा आहिनि जेके बिलवास्ता या बराह रास्त सिंध हुकूमत जो हिसो आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि जी सपोर्ट कंदी आहे। ऐं इहे बि इतला आहिनि मुबैना तौर ते त बाबुल खान भयो जे पुट खे छॾण में घरू वज़ीर जेको आहे उन फ़ोन करे उन खे मुदाख़लत करे उन जेको उन खे आज़ादु कराए छॾियो आहे। हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको सूबाई सलाहकार आहे वज़ीर आला जो भयो बाबुल खान भयो उन जो पुट स्मगलिंग करे पियो, छा बाबुल खान भयो इन सॼी मामलात खां बाख़बर न हुयो? उनखे ॼाण न आहे त मुंहिंजो पुट कहिड़ी किरत या कहिड़ो कमु करे पियो? या त पोइ ईअं ई हूंदो मुबैना तौर ते बाबुल खान भयो पाण इन किरत में शामिल आहे, इहो ई कमु कंदो आहे। ऐं उन खां अलावा हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बि ॾिसणु घुरिजे। हाणे छा उनखे अॻु में बि ॾिसणु घुरिजंदो हुयो, पर असां हमेशह चवंदा ईंदा आहियूं त इहे पाण इन्हनि जूं हिकिड़े विंग्स ठहियल आहिनि ऐं इहो जेको आहे त जीअं चइजो आहे प्राइवेट जेके विंग्स हूंदा आहिनि, जेके जेको आहे निजकारी जेके विंग्स हूंदा आहिनि, मुसल्ला जेके हथियारबंद जेके गिरोह आहिनि, इहे इन्हनि जा पंहिंजा छॾियल ऐं पालियल आहिनि। इहे इन्हनि खे मख़सूस इलाइक़ा आहिनि, भला जैकबाबाद, घोटकी आहे, ख़ैरपुर आहे ऐं उन खां अलावा जेको शिकारपुर आहे ऐं उन खां अलावा जेको आहे सखर जा कुझु इलाइक़ा आहिनि या कचे वारा जेके इलाइक़ा आहिनि, इहे थोरे तइदाद में हिते जेके मुसल्ला जेके हथियारबंद आहिनि, जेके धाड़ेल आहिनि, उहे सॼी सिंध में जेको आहे त सिंध हुकूमत समेत पूरी सिंध खे जेको आहे त उन जे लाइ धरती ड्रामो कयूं वेठा आहिनि। ऐं जेको आहे सवे माण्हू हिन वक़्तु ताईं जेके अगवा थियल आहिनि ऐं उन्हनि खां करोड़ रुपयनि जी भुंग जेका तलब करे रहिया आहिनि ऐं न मिलण जी सूरत में कॾहिं मालिकनि खे उन्हनि जा लाश मिलिया वञनि था, कॾहिं उन्हनि जी तज़लील करे उन्हनि जा वीडियो ठाहे जेको आहे मंज़र आम ते जेको आंदा वञनि था। सिंध हुकूमत खे ॿुॾी मरणु घुरिजे त तव्हांजे छप्पर छांव में, तव्हांजे नक जे हेठां तव्हांजा सलाहकार, तव्हांजा वज़ीर ऐं इहे डिपार्टमेंट में वेठल पुलिस एहलकार, इहे सभु इन कुदे किरत में शामिल आहिनि ऐं तव्हां उन्हनि जे लाइ कुझु बि कोन था कयो। जॾहिं तव्हां मीडिया जे साम्हूं अचो था त तव्हां ईअं था महसूसु करायो ॼण राति तव्हां ॼमिया आहियो, दुनिया में तव्हांखे कंहिं बि शइ जो को इल्मु कोन आहे। सो तव्हांखे ॿुॾी मरणु खपे, तव्हांखे शर्म अचणु खपे। तव्हांजे ॿुॾी मरण जे लाइ जेको आहे त हिकिड़ो ढुक पाणी जो उहो ई घणो आहे, पर उहो शर्म अचणु जंहिंखे शर्म अचे उन जे लाइ आहे। तव्हां माण्हुनि खां वोट वठी इक़्तिदार में पहुची कसम खणंदा आहियो उन जी जान माल जी हिफ़ाज़त जो, पर तव्हां पंहिंजे विच में अहिड़ियूं कारियूं रिढियूं जेको आहे त हाणे बीहारे छॾियूं आहिनि जेके तव्हांजे अखियुनि जे साम्हूं जेको आहे त सिंध धरती ते रहंदड़ जेको आहे हिंदू हुजनि, सिंधी हुजनि या ॿिया जेके बि क़ौमूं आहिनि, उन्हनि खे तव्हांजे साम्हूं उन्हनि जो जेको आहे त मुसल्ला विंग्स जेके हथियारबंद उन्हनि खे खणी वञी तज़लील जो निशानो बणाइनि था, उन्हनि खे मारे गुम कनि था। तव्हां उन्हनि जी सरपरस्ती कयो था, तव्हां मज़लूमनि जा साथी कोन बणिजो था। सो तव्हांखे शर्म अचणु घुरिजे, तव्हांखे ॿुॾी मरणु घुरिजे, तव्हांखे जेको सोचणु घुरिजे त इन खां वधीक कुदरत वारो तव्हांखे कीअं जेको आहे त दुनिया जे साम्हूं ज़ाहिर कंदो। सो हिन वक़्तु सूरत हाल कुझु अहिड़ी आहे जंहिंमें जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका मरकज़ी क़यादत आहे उनखे बि सोचणु घुरिजे। इहो इन जे लाइ चऊं था त बिलावल भुट्टो ज़रदारी सां बाबुल खान भयो जे पुट जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल आहिनि त तव्हांखे सोचणु घुरिजे असां जिन सां गॾु वेहूं था, जिन सां उथूं था, जिन सां फ़ोटू कढायूं था, त उन्हनि जो पोयां पसे परदा उन्हनि जो किरदारु ऐं किरत ऐं कमु कहिड़ो आहे। सो तव्हां बि जेको आहे त उन्हनि जा ओतिरा ई ज़िम्मेवार आहियो जेतिरा उहे ई ज़िम्मेवार आहिनि। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तव्हां ॾोहारियुनि जा साथारी आहियो, तव्हां मज़लूम जा साथी ऐं उन जा मुहाफ़िज़ कोन आहियो, तव्हां ॾोहारियुनि सां जा साथारी ऐं उन्हनि जा सरपरस्त आहियो। ऐं हिन वक़्तु ताईं सिंध में जेका बि खूनरेज़ी क़त्लो गारत थी आहे उन में जेको आहे त बराह रास्त या बिल वास्ता तव्हांजो ई हथु रहियो आहे।
ऐं उन खां अलावा जेको हिकिड़ो बहितरीनु जेको आहे SSP आहे असांजो सिंध में, बशीर अहमद बिरोही साहब, जेको हिन वक़्तु कंदकोट कश्मीर में जेको त लॻल आहिनि ऐं उन जे हवाले सां सोशल मीडिया ते ख़बरूं गर्दिश कनि पियूं त उहो सॼो ही जेको ऑपरेशन जेको कचे में हले पियो, उन पंहिंजे सॼे हिन ऑपरेशन टेन्यूअर दौरान जेको आहे त आख़िरकार अॼु जेको आहे सॼो ॾींहुं जेको आहे बाहि वांगुरु जेको आहे ख़बरूं फैलियल आहिनि सोशल मीडिया ते, त उहो मजबूर थी करे उहो पंहिंजी चार्ज छॾे हलियो वियो आहे। उहो इन जे करे त जेको बि ॾोहारी आहिनि ऐं ॾोहारियुनि खे जेको गिरफ़्तार कयूं था, इन जे पोयां सरदार आहिनि, सरदारनि जे पोयां जेका सिंध हुकूमत आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, जॾहिं बि उन्हनि में हथु विझूं था त उहे असांखे कार्रवाइनि खां रोकनि था। तंहिंजे करे असां जेके घुर्बल नतीजा आहिनि कोन था ॾेई सघूं, छो जो असांखे कमु करणु नथो ॾिनो वञे। पोइ कहिड़ी ज़रूरत आहे असां उन इलाइक़नि में वेही करे पंहिंजो जेको आहे जेको हिकिड़ो बहितरु रिकॉर्ड आहे, बहितरु किरदारु आहे, उनखे मुतासिर कयूं। ऐं असां पारां खोड़ सारी कोशिशि कई वई बशीर अहमद बिरोही सां राब्तो करण जे हवाले सां, इन ख़बर जी तस्दीक करण जे हवाले सां, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजो उन सां जेको राब्तो न थी सघियो आहे, पर इहे ख़बरूं सोशल मीडिया ते गर्दिश करे रहियूं आहिनि। ऐं इन खां पोइ हिन वक़्तु जेका सिंध में माण्हुनि में थोरी घणी जेका सिंध हुकूमत जे हवाले सां वेसाह वारी ॻाल्हि हुई, राति खां वठी जेका इहा कार्रवाई थी आहे या हिनमहिल ताईं जेका पोज़ीशन जुड़ियल आहे, माण्हू इंतिहाई जेको आहे त पसपाई ऐं परेशानी जो शिकार आहिनि। त असांजे सिंध हुकूमत पीपल्स पार्टी ख़ुदि ॾोहारियुनि जी साथारी आहे, ॾोहारियुनि जी सरपरस्त आहे, त पोइ उहा कहिड़ी जेको आहे त मख़लूक ऐं कहिड़ी क़ौम, कहिड़ी पार्टी ऐं कहिड़ा फ़रिश्ता हूंदा जेको असांजी जान ऐं माल जी हिफ़ाज़त जे लाइ मैदान में ईंदा। सो IG सिंध खे बि जेको आहे सोचणु घुरिजे, वज़ीर आला सिंध खे बि सोचणु घुरिजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका मरकज़ी क़यादत आहे उनखे बि सोचणु घुरिजे त तव्हां कहिड़े कम सां लॻल आहियो ऐं अवाम तव्हांखे कहिड़ी नज़रुनि सां ॾिसे पियो, तव्हां होरियां होरियां सभिनि जे साम्हूं जेको आहे त ज़ाहिर थी पिया आहियो। ऐं उन खां अलावा जेको आहे त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ साहब खे बि सोचणु घुरिजे। ऐं उन खां अलावा जेको आसिम मुनीर साहब आहिनि, असांजा जेको आहे त चीफ ऑफ आर्मी स्टाफ साहब, उनखे बि ॾिसणु घुरिजे त सिंध बि पाकिस्तान जो हिसो आहे, सिंध बि पाकिस्तान जो सूबो आहे ऐं हिते बि जेको आहे त करोड़नि जी तादाद में माण्हू रहनि था, उन्हनि जी जान माल हिनमहिल दाव ते लॻल आहे। ऐं चंद 100 हथियारबंद जिन जी सरपरस्ती सिंध हुकूमत ऐं असांजी सिंध पुलिस करे रही आहे। सो उन्हनि खे फौरी तौर ते नोटिस वठी हिते वॾो जेको ऑपरेशन करण जी ज़रूरत आहे। सिंध में जेका आहे त बदमनी आहे, उनखे जेको आहे त ॿुझो ॾियण जी ज़रूरत आहे। सिंध में जेका माण्हुनि में बेचैनी आहे उनखे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। सो मुंहिंजे यूट्यूब चैनल जो माशूक खोसो ऑफिशियल नाले सां आहे, इनखे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। ऐं उन खां अलावा जेको आहे त मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे जेको आहे वधि खां वधि लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, त जेके अपडेट्स आहिनि तव्हां ते पहुची सघनि। पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।